नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कादरपुर में ख़बर ॾींदा हलूं त मौलाना मोहम्मद उस्मान जी रिहाइशगाह ते JUI मरकज़ी अॻुवाण अमीर साईं अब्दुल क़यूम कादरपुर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ही हुकूमत जे ख़िलाफ़ अॻु में ई आज़ादी मार्च इस्लामाबाद वियासीं। हुननि जो तासुरात सुठा मिलिया आहिनि। कोरोना सबबि सभई ॻाल्हियूं पोइते रहिजी वियूं आहिनि। इहे माण्हू जेके हिन वक़्तु हुकूमत में वेठा आहिनि आहिस्ता आहिस्ता हुकूमत धार थी रहिया आहिनि। हाणे हुकूमत अकेली थी वई आहे। हुकूमत में वेठल माण्हू पाण में विढ़नि था। हिननि जी पार्टी में दरारूं पइजी वियूं आहिनि। हिननि जा पंहिंजा माण्हू चवनि था त पार्टी में रहण जो को हीलो न आहे। इहे हिननि जी नाकामी आहे। मां चवां थो त हुकूमत कुझु महीननि जी महिमान आहे। पहिरीं नून लीग हुजे या पीपल्स पार्टी हुजे, इहे असांजा एहतियादी आहिनि। आज़ादी मार्च में असां सां गॾु हुआ। इहे ज़ाहिर में जुदा न थिया आहिनि, पर एहतियादियुनि जो असां सां अॼु बि हमदर्दियूं असां सां गॾु आहिनि। जॾहिं त हुकूमत इक़्तिदार में आई आहे, सभिनी पार्टियुनि हुकूमत खे जाली करार ॾेई छॾियो। मां सम्झां थो त अपोज़िशन हिकु प्लेटफॉर्म ते ईंदी। बलूचिस्तान में असांजी पार्टी अपोज़िशन जो किरदारु अदा करे थी। अगरि अपोज़िशन गॾिजी हलंदी त ठीकु आहे। असां हरदम हक़ आवाज़ बुलंद करियूं था। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।